इनका पहरी मां पंहिंजे मोहसिन उस्ताद साईं मुनीर डोमकी के गुजारिश कंदो तो हू स्टेज ते अचन ऐं कुछ ख्यालात पंहिंजा जेके आहिनि वॾनि असां सां। साईं मुनीर डोमकी जेको लाड़कणे खां कई आयो आहे, साईं जन जी वॾी महिरबानी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आओ त गॾिजी किताब खे समझूं, ज़िंदगीअ जे निसाब खे समझूं, प्यार तहमुल सिखी वधूं अॻिते, ॾींहं रोशन जे ताब खे समझूं। ही चार सिटियूं मूंखे अॼोके हिन माहौल में बिल्कुलु एग्ज़िट सही लॻनि थियूं। हिकु त ॾींहं रोशन ताब आहे ऐं ज़िंदगी जो निसाब छा आहे? ज़िंदगी जो निसाब इहो आहे त तालीम सिखणु, अॻिते वधणु, बर्दाश्त सिखणु। इन खां अॻु में जो आऊं मुफ़स्सिल ऐं मुख़्तसिर थोरो हिन प्रोग्राम जे बारे में ॻाल्हायां। आऊं सभ खां पहिरियों त निहायती मशकूर ऐं ममनून आहियां मोहतरम साईं हबीबुर रहमान वाहूचो साहब जिन जा हेडमास्टर गवर्नमेंट लोअर सेकेंडरी स्कूल जाड़ा वाहूचा, FA हबीबुर रहमान वाहूचा साहब जिन जो, ऐं मौजूद मेहमानन जो जिनमें डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट गस्टा मोहतरम साईं जवाद अहमद सुमरो साहब, तालका प्रेसिडेंट गस्टा मोहतरम साईं वजीर अहमद वाहूचो साहब, UC चेयरमैन PP होश मोहम्मद वाहूचो साहब, तालका ऑफिसर ब्राक साईं सईद अहमद कोरी साहब ऐं साईं मोहतरम प्राइमरी उस्ताद साहब जो साईं सेफ वाहूचो जिन। सभ खां पहिरियों त आऊं इहो चवंदुसि त हिन स्कूल जो नालो गवर्नमेंट बॉयज़ एंड गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जाड़ा वाहूचा हुजणु खपे। ऐं जेका पैशन गोई आऊं कयां थो इहा परफॉर्मेंस ॾिसी करे हिन प्रोग्राम में जेको पेरेंट्स डे एंड अवार्ड सेरेमनी सां लाॻापियल प्रोग्राम अरेंज कयो वियो, आऊं तहे दिल सां साईं हबीबुर रहमान वाहूचो साहब जिन खे मुबारकबाद पेश कयां थो हिकु ज़बरदस्त प्रोग्राम अरेंज करण जे लाइ। सो बि हिननि शागिर्दनि जी जेकी क़ाइदाना सलाहियतूं हिन में उहे तमामु वाखण जोगियूं आहिनि। हिकु शागिर्द उस्ताद ऐं वालिदैन जे विच में जेको रिश्तो हूंदो आहे उहो टिकंदो रिश्तो हूंदो आहे। शागिर्द तॾहिं अॻिते वधी सघे थो जॾहिं उहो ॿिनि हबीबनि जे विच में हुजे। हिकु हबीब हेडमास्टर साहब जिन ऐं ॿियो हबीब FA, ऐं ॿई साॻी माना हिकिड़ी तंज़ीम सां हिकु स्कूल सां वाबस्ता ऐं ॿिनि हबीबनि जे विच में शागिर्द हुजणु खपे, हिकु उस्ताद ऐं ॿियो हुनजो वालिदैन। जेकॾहिं असां वाकई चाहियूं था त असांजा ॿार अॻिते वधनि त अहिड़े क़िस्म जो माहौल ॾियणु ज़रूरी आहे। अॼु हिन प्रोग्राम में मूं नेचर ऐं नर्चर, नेचर माना फितरती लर्निंग, फितरत जी माना सिखिया। फ्रांस फिलोसोफर जे रोसो चयो त ॿार जी सिखिया, सही सिखिया नेचर ऐं नर्चर जे विच में थिए थी। हिन ॻोठ में हिकु ज़बरदस्त स्कूल ऐं मिसाली स्कूल ऐं मिसाली उस्ताद I have no really words how to admire the performance of even students who came to perform here. Welcome table of ज़बरदस्त हो ऐं ख़ासि करे जेका हिडकी मथा हिडकी वो टेबल ऑफ ज़बरदस्त हो ऐं इंग्लिश स्पीचेस बेस्ट हुयूं। को हिकु टेबलो या को हिकु हिस्सो इन प्रोग्राम जो हुजे त आऊं उन ते ॻाल्हायां। Each and everything was perfect, entertaining, full of lesson and full of learning. इल्म एक शबनम भी है, मोती भी है और तारा भी है। अगर गलत हाथों में पड़ जाए तो अंगारा भी है। माशरे में वॾे में वॾी तब्दीली तालीम जे ज़रिए ईंदी आहे
ऐं आऊं स्पेशल रिक्वेस्ट कंदुसि मोहतरम साईं यूसी चेयरमैन होश मोहम्मद वाहूचो जिन खे त हू इन स्कूल खे हायर सेकेंडरी एजुकेशन में कन्वर्ट करण लाइ मथे एवाननि ताईं आवाज़ पहुचाइनि। ऐं वंस अगेन आई एम वेरी थैंकफुल, तमामु घणी ख़ुशी थी, ॾाढो मज़ो अची वियो ऐं अॼु ख़बर पइजी वई त वाकई वो हिकिड़ी कहाणी पढ़ंदासीं नंढपण में त स्कूल उहा वाहिद जॻह आहे जिते इंसान ठहंदा आहिनि। ऐं हिन स्कूल में इहो महसूस थियो, उस्तादनि जूं कोशिशूं ऐं काविशूं बि नज़र आयूं, तालीमी सरगर्मियूं बि नज़र आयूं ऐं रिक्रिएशनल सरगर्मियूं बि। थैंक यू ऑल, थैंक यू वेरी मच, थैंक्स अ लॉट।